पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खां पोइ आम शयुनि जे अघनि में बि वाध थी वई आहे, जंहिं सबबु अवाम सख़्तु परेशान आहे ऐं हुकूमत खां बेज़ारी जो इज़हार करे रहियो आहे। अटे, खंडु, दालियुनि, सब्ज़ियुनि ऐं ॿियनि शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। सराड़ी जो अवाम बि अहिड़ी महांगाई सबबु सख़्तु परेशान नज़र अचे थो। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे उन्हनि चयो त में नहीं कोने जेको शइ ख़रीदा जो खपायूं था, गिराक चवे थो हीअ असांखे टियों एतिरो ॾिने अॼु हींअर साईं अॻु में 85 खपाईंदासीं, हींअर 85 86 असांखे पए थो 90 खपायूं पिया। हिन में छा बचे थो? थेली आहे, खोट आहे, इहो बि आहे। अटो ॾाढो महांगो थियो, अटो हींअर 70 रुपया किलो। गिराक कहिड़े हिसाब से मन में असांखे रेट में उतां महांगो ई महांगो थो अचे। हींअर 60 65 रुपया उतां मिले थो, हिते असांजो दुकाननि जो मसवाड़ आहिनि, ॿिया आहिनि। कारोबार में सफ़ा पोइते थी विया आहिनि। ॿाहिरियां को माण्हू न आहे। शहर जे लेवल सां सब्जियुनि जो रेट सभिनि खां महांगो। पटालू जेको 10 रुपया 20 रुपया हलंदो, हींअर 50 100 रुपया किलो उन ते हले थो, 70 80 रुपया। उन खां अलावा गोभी 150 रुपया किलो, 100 रुपया किलो। सब्जी वारा खे मार्केट में महांगो मिले थो, त अहिड़े हिसाब सां हू ॾियनि था। हू कहिड़े हिसाब सां अॻिते ग़रीबनि खे हर शइ महांगी आहे। दालूं महांगियूं, अटो महांगो, खंडु महांगी, गिहु महांगो, भाॼियूं महांगियूं। भाॼियुनि वारनि खां वञूं था भाॼियूं वठण, त हथु लाइण कोन था। असां वञूं केॾां? ऐं महांग थी वई आहे। अटो 65 रुपया 70 रुपया किलो पियो हले, 60 रुपया किलो पियो हले। गवर्नमेंट ॾिए थी 7 बोरियूं गोदाम ते, जंहिंजो लेसण आहे उन खे मिलंदो प्राइवेट। खंडु 110 रुपया किलो आहे, ॿाराड़ी ते 120 रुपया किलो। गवर्नमेंट कंट्रोल करे न, महांगाई ते कंट्रोल करे, साग करे। हा, ग़रीबनि खे कुझु साग मिले, रेफर मिले। गरीब माण्हू हर शइ चढ़ी वई आहे, केॾां वञे? गुज़ारो थिए ई कोन थो। गरीब माण्हू हर शइ महांगी आहे। नारगी, जैतून, सूफ़, हेॾां ॿेर, हेॾां फ्रूट, हर शइ। हा, अटो ई महांगी आहे। गुज़ारो सुबुह ॾुखियो आहे ॾाढो। महांगाई तमामु तेज़ मां तेज़ थी वई आहे। असां ग़रीब माण्हू हिकिड़ी खसीस खे बि न हलाइण वारा। 400-500 रुपया कमायूं। 70 रुपया किलो आलू लॻो पियो आहे, सम्झो 100 रुपया किलो खीर आहे। हाणे असां घर कीअं हलायूं? सख़्तु मां सख़्तु परेशान थी विया आहियूं। वञूं त कॾहिं वञूं, छा कयूं? ख़ुदकशी करण जे लाइ दिलि थी चवे। हाणे घर जूं मजबूरियूं आहिनि, बीमारियूं आहिनि, उथणा वेहणा जीअणा मरणा, किथां कयूं? खंडु सही, खंडु 110 रुपया किलो थी वई आहे। अटो 70 रुपया किलो थी वियो आहे। हर आइटम कहिड़ी ॻाल्हि कजे? कहिड़ी ॻाल्हि चुप न आहे? हुकूमत सिर्फ़ु ॻाल्हि चए रही। हुकूमत चवे थी न त हाणे असां शइ हटाए छॾी आहे, कंट्रोल कयो आहे, ॿिए ॾींहुं उनजो रेट वधियो वञे। हींअर मुर्गी वञो ॾिसो न, 340 रुपया या 30 रुपया किलो आहे। बसि हू चवंदा असांखे अॻियां महांगी थी मिले। हाणे छा कजे? सख़्तु मां सख़्तु परेशान आहियूं। हा, महांगाई जेका आहे सा तमामु उन असांजी चेल भञी छॾी आहे। तोखे ख़बर आहे हींअर पेट्रोल महांगो थियो आहे, उनजे करे हर शइ जेका आहे सा चढ़ी वई आहे। हर शइ जेका आहे सा अटो, हे खंडु, सभु चांहियूं चढ़ी वयूं आहिनि। छा कजे? ग़रीब जेको आहे सो हींअर जेको आहे न, सो इन जे लाइ तमामु तकलीफ़ में आहे, तमामु वॾी तकलीफ़ आहे। ऐं ॿियो वरी बिजली कान्हे का, बिजली बि मुंहिंजी हले कान थी। कम कारियूं जेके आहिनि से बि महांगाई जे करे सॼो कारोबार ते वॾो असरु पइजी वियो आहे, वॾो असरु पइजी वियो आहे ज़बरदस्तु, जंहिंजी का हाज़त कान्हे का। अटो बि तमामु महांगो आहे, तमामु। हींअर अटो बि इलाही चढ़ी वियो आहे। अटो चढ़ी वियो आहे, खंडु चढ़ी वई आहे, पती चढ़ी वई आहे, भाॼियूं सायूं जेके आहिनि से चढ़ी वयूं आहिनि। कहिड़ी ॻाल्हि खे माण्हू को रिलीफ न मिलियो आहे को कंहिं क़िस्म जो, यानी कि अटो महांगो लॻो पियो आहे, खंडु महांगी, खंडु 110 रुपया किलो थी वई आहे। केरु चवण वारो न आहे, को आवाम लाइ कुझु करणु खपे। 110 रुपया किलो खंडु लॻी पई आहे, 60 रुपया किलो अटो लॻो पियो आहे, गिहु 220 रुपया किलो लॻो पियो आहे। हर शइ खे बाहि लॻी पई आहे, केरु चवण वारो न आहे। यानी कि हालात वॾा तमामु खां वठी तव्हां हर शइ, अटे खां वठी 70 रुपया किलो अटो आहे। पेट्रोल किथे पहुतो आहे। ऐं थर में तव्हां वञो त केतिरा माण्हू ख़ुदकशियूं कनि पिया आहिनि अटे जी वजह सां या महांगाई जी वजह सां। शहर वारा हर माण्हू परेशान आहे, तमामु परेशान आहे। हर शहरी, हर ॻोठाणो, हर तक़रीबन हर ई खां वठी आबादकार वठी मज़दूराणी रेड़ी वारो तक़रीबन परेशान आहे। सो असां महांगाई तमामु हद खां मथे आहे। ऐं गवर्नमेंट खे छा शइ तक़रीबन अटे खां वठी, पेट्रोल खां वठी, गिहु दालूं ॾिसो 50 रुपया 40 रुपया वठंदा, 90 रुपया दाल आहे मुङनि जी। गिहु आहे 250-300 खां टिपी हलियो। ऐं खंडु ॾिसो 100 गज टिपी आहे। ऐं पती हर शइ जेका ज़रूरत इंसान जे खाधे पीते जी, हर शइ इंसान जे वठण खां हद खां मथे आहे। जे ग़रीब माण्हू जे हद खां मथे आहे।
मुंहिंजो अंदाज़ो ग़रीब ख़ुदकशियूं न कंदा बि छा पर रेट एतिरा हाई आहिनि जो ग्राहक पाण परेशान थी थो वञे त असां छा वठूं छा ॾियूं। शाम जो अटो वठिणो आहे, खंडु वठणी आहे, गिहु वठिणो आहे, सुबुह जो नाश्तो वठिणो आहे, भाॼी आहे जेको ग़रीब जो हो उहो बि 80 रुपया किलो, आलू बि 80 रुपया किलो आहे। पर असांखे पाण परेशान आहियूं, कारोबार सुबुह खां अचूं था शाम ताईं वेठा आहियूं, कारोबार न आहे, सेल न आहे। 2000-2500 या 3000 सेल थिए थी, उहो असां मसवाड़े ॾींदासीं, मज़दूरनि खे ॾींदासीं, खंडु वठूं, गिहु वठूं, खीर जा पैसा। महांगाई तमामु चोट ते चढ़ी चुकी आहे। एतिरी महांगाई आहे जो तक़रीबन 300% महांगाई। खंडु आहे तक़रीबन 110 रुपया किलो हले पई, कल्ह वरिती आहे 110 रुपया किलो। पंहिंजो चांवर बि 80-90 रुपया किलो, आम चांवर, एरी चांवर 80-90 रुपया किलो चांवर थी चुको आहे। हर शइ भाॼी वारनि जी, खंडु चांवरनि जी, हर कंहिं कराकरी आहे, जेकी बि शइ आहे पंहिंजी आहे महांग चोट ते आहे। को बि यानी रिलीफ ॾियण लाइ राज़ी न आहे ऐं हुन ते अमल दरामद नथो थी सघे। हुकूमत महांगाई जॾहिं खां वठी पेट्रोल ई महांगो थी वियो आहे, उन खां पोइ असांजे हिन लोकल इलाइक़े में तमामु घणी जेको आहे महांगाई वधी वई आहे। उन में ख़ासि तौर ते खंडु आहे ऐं ग़रीब माण्हुनि जे लाइ अटो तमामु घणो महांगो थी वियो आहे। ऐं जॾहिं त ही प्राइस कंट्रोल कमेटी जेको आहे हिन जे सिंध गवर्नमेंट जे अंडर में, वफ़ाक़ जे दुश्मनी में उहो सिंध गवर्नमेंट जेको आहे को बि एक्शन न पई खणे। DC साहिबान खे महिरबानी करे उन्हनि खे जेको आहे सिंध गवर्नमेंट खे घुरिजे त उन्हनि खे हुकुम कनि त जेको आहे हिन ते क़ीमतुनि ते कंट्रोल कनि ऐं कंहिं ग़रीब जो भलो थी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत पेट्रोलियम अघनि में लात आणे करे आम वापे जी शयुनि ते बि ज़ाब्तो आणे त जीअं आम आवाम 2 वेला मानी खाइण जहिड़ो थी सघे।